रब जाने ते हुसैन जाने, 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 रब जाने ते हुसैन जाने। देख तू तेरा वास्ता, देख तू तेरा वास्ता, ओ मंगले दुआ। रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। ओ देख तू तेरा वास्ता, देख तू तेरा वास्ता, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। लिखी नहीं औलाद कीती हुसैन मेरी झोली आबाद। जी नाज़रीन, अज असीं ज़िला घोटकी जे ॻोठ हाजी मौलूदी मयसरो में मौजूद आहियूं, जिते हिकु तारीख़ी दरगाह लालण शाह जी आहे, जंहिंखे सिंध हुकूमत मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो आहे, जंहिंजो तरक़ियाती कमु गादी नशीन सईद वाली शाह जन पंहिंजे वसआर करे रहिया आहिनि। अचो त दरगाह जे गादी नशीन सईद वाली शाह सां ॻाल्हि ॿोल कयूं। तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ करायो। साईं, मुंहिंजो नालो सैयद फ़क़ीर वाली शाह वाली अलमारूफ़ वाली साईं घणो सॾींदा आहिनि मूंखे। ऐं साईं लाल शाह मस्त बुख़ारी अलमारूफ़ लालण साईं, जंहिंजे नाले सां हीअ दरगाह मशहूरु आहे, ऐं उनजो वॾो नींगर ऐं ख़िदमतगारी जेका आहे दरगाह जी असां सां। अच्छा भाई, थोरो असांजे दरगाह जे बारे में तव्हां इहो ॿुधायो त साईं जन जी डेट कॾहिं थी, माना साईं जन कॾहिं पैदाइश थी, कॾहिं साईं जन 98 में साईं लालण साईं जन जी डेट थी, विसाल थी 98। अच्छा भाई, हा। साईं जन जा माशाल्लाह मुरीद किथां किथां ईंदा आहिनि? मुरीद हाणे मां छा ॿुधायां, गंज मुरीद आहिनि, जाड़े कारे मुरीद आहिनि, सूबनि मां ईंदा आहिनि। अच्छा, हा हा, बटन सूबनि मां ईंदा आहिनि। हा, बटन सूबनि मां ईंदा आहिनि। अच्छा, साईं जो हिकिड़ो यादगार वाक़ियो तव्हां जेको हुजे, जेको असांजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियो। यादगार वाक़िया त घणा आहिनि मशहूरु लालण साईं जा। जेको कंहिं करामत जे हिसाब सां ॿुधायां या करामत जे हिसाब सां ॿुधायो? हा, बसि असुल में छा आहे त लालण साईं जन फ़क़ीर सादात हा, सैयद हा, ऐं मशहूरु मारूफ़ हुया। बसि वधीक करामतूं ॿियो छा ॿुधाइजनि, फ़क़ीर हा, सॼो रंग फुकराई। अच्छा साईं, उन खां माशाल्लाह पोइ तव्हां असां तव्हांखे इहो पुछणु चाहियूं था त दरगाह जो जेको कमु न थियो आहे, उन ते तव्हांजो छा ख़्यालु? बसि कमु न थियो आहे, सरकार जे तरफ़ां कुझु न थियो आहे, कुझु दम दिला सां मिलिया बि सयूं, पाण हुरतो असां कंहिंखे चयो न आहे। बहरहाल पाण हुरतो जेके दम दिला सां पाण हिते आया, मिनिस्टर या के ज़मींदार या सरदार, उहे मिली ईअं दिलि ख़ुशि करण जे लाइ चई त वेंदा हुया, पर हिन महिल त उन्हनि जे इन सां कमु न थियो आहे। बाक़ी इहे पंहिंजे फुकरा मुरीदनि कमु शुरू करायो आहे, अॻिते जेको आहे सो कमु जारी आहे। माशाल्लाह।
साईं लालण साईं जी का तव्हां असांखे अहिड़ी का दिलचस्प शाइरी ॿुधायो या का वाई ॿुधायो पंहिंजे रंग में। लालण साईं जी शाइरी तसौफ़ ते कुझु न कुझु मां ॿुधायां थो चंद शेर त अल्फ़ां आदेसिन कई स्वारी मथे सांग चढ़िया बहर बकावते बाबू सुणी बांग वया नासू तऊं निकिरी चोता ॿधी चांग ॿी तलब न रखियऊं तांग तिखा वया तलकीन सां। हे इश्क मिले न अकुल सां नाणे मिले न नींह बेज़ार बिरह भेटू खां गिदड़ थिए न शींह कावन हंजन विच में फ़र्क़ु रातो ॾींहुं साईं लालण मोहब्बत मींह के मर्द वसाइनि मैदान में। हा हा अहिड़ी अहिड़ी शाइरी मालिकनि जी आहे जीअं लातो अथई त लाइ सचो नांगनि नींहुं ॾुख ॾोलावा ॾाखड़ा अथी मोहबत संधा मींहं लाइण सां लालण जे रोतू रातिया ॾींहं तोड़े खावई शींहं तबी लंघी पओ लकावत। या जीअं काफ़ियूं कलाम आहिनि अकुल वयो इस्लाम इश्क जी लॻड़ी चोट जहीं थी घेर इश्क जे घातू घिरनि था वीर वहदत खां कीन वरनि था साबित कनि था सलाम आम खां आहे ओट जहीं खे इश्क लॻो इस्लाम अकुल वयो इस्लाम इश्क जी लॻड़ी चोट जहीं। इहे अॻिते मिसरा आहिनि मुख़्तसर हिकिड़ो मिसरो ॿुधायो। बाक़ी राग विराग जेको आहे सो हिते हिन दरगाह ते आम थींदो रहंदो आहे। पंहिंजो फ़ुक़राह बि सिलसिलो दस्तबैयत जो जेको आहे सो हिन दरगाह ते फैज़ आम आहे ऐं रागी विरागी फ़ुक़राह विराग सुंभ असां चवंदा आहियूं उहो बि असांजो सुठो हल्को आहे ऐं हर मेले ते वेंदा आहियूं त सुंभ सां विराग सां वेंदा आहियूं इन हाल वेस में जीअं वेठा आहियूं ईअं ई वेंदा रहंदा आहियूं। हा सुहिणा साईं। साईं जो उर्स कहिड़े महीने मल्हायो वेंदो आहे? साईं लालण साईं जो उर्स मल्हायो वेंदो आहे मार्च महीनो 21, 22, 23। अच्छा इन में सिर्फ़ु राग विराग हूंदो आहे या के स्टाल बि लॻाया वेंदा आहिनि या साईं ॼणे अहिड़ी का बि सिर्फ़ु आरफाणो राग विराग स्टेज प्रोग्राम ऐं सुठा सुठा तसौफ़ वारा विरागी ऐं को बि तमाशो कंहिं बि क़िस्म जो न इहे स्टाल वग़ैरह या सर्किटूं हे हो अहिड़े क़िस्म जूं न। बाक़ी गादियुनि वारा मुख़्तलिफ़ गादियुनि वारा जेके सिंध जूं गादियूं आहिनि उन्हनि सां असांजी वाबस्तगी आहे उन्हनि ॾे असांजो बि अचणु वञणु थींदो आहे गादियुनि वारनि ॾांहुं ऐं उन्हनि जो बि जेको आहे सो असां वटि अचणु वञणु थींदो आहे। हे जेको गुज़िरियल साल मेलो थियो इन मेले में बि असां ॾे 6-7 गादियुनि वारा मौजूदु हुया। असांजी हिन दरगाह जी जेका वाबस्तगी आहे ऐं जेको हे फैज़ आहे सिलसिला तरीक़त जेको आहे इहो सैयद फ़क़ीर अली अनवर शाह जहानपुर शरीफ़ वारे सां मुंसलिक आहियूं असां। ये दरगाह और जी वाबस्तगी आहे हिन दरगाह। हा हा लालण अदबी कॉन्फ्रेंस बि हिन पंहिंजे मेले में थींदी आहे हुन ते मकाला बि थींदा आहिनि लालण साईं जी ज़िंदगी ते हाल अहवाल वॾा वॾा अदीब ईंदा आहिनि जीअं अख़्तर दरगाही साहिबु आहे या सैफ़ वग़ैरह या सरवत सैफ़ आहिनि या गंज मतिलबु त वॾा अदीब ईंदा आहिनि मुशाइरा बि थींदा आहिनि लालण साईं जा मकाला बि थींदा आहिनि। हा हा साईं जी शाइरी कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि सिंध जे भलोड़नि फ़नकारनि ॻाई आहे? भलोड़नि फ़नकारनि ॻाई आहे जीअं सोरा फ़क़ीर आहे या वॾे शमन वारा जीअं थी गुज़रिया आहिनि उन्हनि ॻाई आहे ऐं हेॾां दरगाह जहानपुर जे फ़क़ीरनि ॻाई आहे पंहिंजे फ़ुक़राह ॻाई आहे। लालण साईं जी शाइरी जेका आहे शमन मीराली ॻाई आहे। हा हा घणनि फ़नकारनि ॻाई आहे लालण साईं जी शाइरी जेका अञा बि ॻाइजे थी दरगाहुनि ते शाइरी आम लालण साईं जी हले थी ॻाइजे। साईं सदरुद्दीन शाह या मुनवर अबरेजन इहे मशहूरु मौत विरागी सिंध में इहे ईअं सम्झो त तसौफ़ जा हाफ़िज़ आहिनि। हा हा तो उहे बि घणो कुझु ॻाईंदा आहिनि लालण साईं जी शाइरी। तव्हां जेको आला अख़्तियारनि खां मुतालबो या औक़ाफ़ खाते खां को मुतालबो हुजे त
सोच टीवी तरफ़ां असांजो मुतालबो जेको आहे सिर्फ़ु उहो मुतालबो असांजो अलाह पाक खे आहे। बाक़ी ॿियनि खे मुतालबा कहिड़ा कंदासीं, छा कंदासीं अदा। अलाह उनखे सोच सम्झ ॾींदो ऐं असांजे ईंदड़ वेंदड़ आहिनि, असांजे सॼे रंग खे उहे पाण ई सम्झी सघनि था। ॿियो असांजो कहिड़ो मुतालबो आहे उन्हनि सां? साईं माशाल्लाह हेॾी सारी वॾी दरगाह आहे, हेॾी सारी हस्ती आहे, बुज़ुर्ग वली थी गुज़रिया आहिनि। तमामु घणा अहिड़ा कम असां ॾिठा आहिनि जेके माना बेवाजिबी कया वञनि था, जिते को बि माण्हू ख़र्चु नथो निकिरे पियो। जेकॾहिं उहो पैसो या उहे शयूं हिन ते लॻाइजनि त बहितर न थींदो? तमामु सुठो, उन्हनि खे बि अजुर मिलंदो जेके कमु कराईंदा ऐं दरगाह वारनि जे लाइ बि सुठो थींदो। इहो सॼो जेको आहे सो इज़त आहे, सिंध जी इज़त आहे, पाकिस्तान जी इज़त आहे। दरगाहुनि जेके ग़रीब इंसान रहनि था हिते जेको आहे सो हे हिकिड़ो मुसाफ़िर खानो आहे, हिते ग़रीब इंसान फुकरा रहनि था। उन्हनि जे सुख जे लाइ जेकॾहिं उन्हनि खे सुखियो कंदा ऑफिसर, मिनिस्टर या सरदार अमीर जन जी असां सां वाबस्तगी आहे त उहे पाण सुखिया हूंदा। वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं सोच टीवी जे नाले जी निस्बत सां लालण साईं जे हिकिड़ी कलाम जा थल जा हिकिड़ा ॿ मिसरा यादि अची विया आहिनि त सोच सम्झ सां लहवीर जो वर, सोच सम्झ सां लहवीर जो वर, पोइ बहर अमीक में घातू घेर। अचो त हाणे गादी नशीन जे नंढे भाउ सैयद ग़ुलाम मीरा शाह सां ॻाल्हि ॿोल कयूं। दरगाह जी ज़ियारत कई आहे ऐं दरगाह जो माशाल्लाह असां ॾिसी करे ॾाढो ख़ुशी थिए थो पियो त हिते का बि सरकारी तरह सां को बि अहिड़ो कमु असांखे ॾिसण में नथो अचे। उनजी असांखे असल में ॿुधायो, असल असां इहा असांजे ॾिसण खे ॿुधायो त लालण साईं जो तव्हां थोरो मुख़्तसिर असांखे तारीफ़ ॿुधायो। हीअ दरगाह लालण साईं जे नाले सां मनसूब आहे ऐं हिन दरगाह जो वजूद जेको आहे तक़रीबन 1945 खां आहे। लालण साईं जन जा वालिद जेको हुया सैयद जंगल शाह मस्त बुखारी, उन्हनि हिते आस्थानो पहिरियों ठाहियो हो। उनखां पोइ जॾहिं लालण साईं जन दरगाह जहानपुर शरीफ़ सैयद अनवर अली शाह जा तालिब थिया, उनखां पोइ पंहिंजे मुर्शिद कामिल चुन त तव्हां पंहिंजे ॻोठ में वञी आस्थानो ठाहियो ऐं ज़िक्र इलाही जेके वठनि तव्हां खां अलाह जो ज़िक्र वठनि उन्हनि खे तव्हां सिखो। पोइ साईं जन हिन दरगाह जो वजूद विधो 1945-50 जे विच में। उनखां पोइ हिते इहो सिलसिलो जेको आहे जारी थी वियो। हीअ दरगाह हाणे घणो दौर थी वियो आहे, तक़रीबन हिन दरगाह खे 60 साल थी विया आहिनि। लालण साईं जन जो विसाल थी वियो आहे, तक़रीबन साईं जन ॼाया 1930 में हुया लालण साईं जन, ऐं साईं जन जो जेको विसाल थियो आहे, विसाल चवंदा आहियूं फौत थी वञण खे, असांजे तसौफ़ी लफ़्ज़ त इहो थो अचे पियो। त साईं जन जो विसाल थियो आहे 1998 में। उनखां पोइ लालण साईं जन जा मेला लॻंदा अचनि था। अॻ में पंहिंजे वालिद जो मेलो लॻाईंदा हुआसीं, जंगल शाह मस्त बुखारी जो। उहो मेलो जेको आहे साईं जन जी जेसि ताईं हयाती हुई तेसि ताईं थींदो आयो। वरी असां ॿिन्हिनि मेलनि खे साईं जेको सजादा नशीना मुंहिंजो वॾो भाउ सैयद वाली साईं, उन जेको आहे इन खे हिकु ई मेलो कयो। पोइ हाणे हिकु ई मेलो थींदो आहे, उहो थींदो आहे मार्च जी 20 तारीख़ खां 21, 22, 23, 24 ताईं 3 ॾींहंनि वारो सालियानो उर्स मुबारक थींदो आहे। पासे में ऐं उर्स मुबारक माशाल्लाह कहिड़े महीने में मल्हायो वेंदो आहे ऐं मुरीद किथां किथां जा ईंदा आहिनि? लालण साईं जन जा मुरीद जेको आहे सिंध ऐं बलोचिस्तान में तमामु घणा आहिनि, जेके जेकंबाद खां गड़ी खैरो ताईं, झटपट ताईं, लाड़काणे ताईं, मतिलबु सिंध ऐं बलोचिस्तान में साईं जन जा तालिब फ़क़ीर तमामु घणा आहिनि ऐं अक़ीदतमंद हिन दरगाह जा तमामु घणा आहिनि। जेको सालियानो उर्स मुबारक थींदो आहे उहो लॻातार 3 ॾींहं हलंदो आहे, तारीख़ 20 खां 24 तारीख़ ताईं, जंहिंमें सूफ़ी राग थींदो आहे, ज़िक्र इलाही थींदो आहे। उन्हनि में पढ़ मेंदी जीअं रस्म रवाज़ूं उर्स मुबारक हूंदियूं आहिनि उहे थींदियूं आहिनि ऐं 3 ॾींहंनि वारो सालियानो उर्स मुबारक लॻंदो आहे। अच्छा, त हिते मुरीद जेके ईंदा आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं उमेदूं खणी ईंदा आहिनि ऐं कहिड़ी जेका हिते का अहिड़ी ख़ासि जॻह हुजे जेका माना हर मुरीद जो आहे पूरी थींदी जेका अहिड़ी? असल में मां अर्ज़ु कंदो हलां त कुझु अहिड़ियूं दरगाहूं आहिनि जिते उमेदा माण्हू खणी अचनि था पिया, जंहिंखे चऊं कोई सुखां खणी था अचनि या ईअं चऊं त कोई बासूं खणी था अचनि पिया।
असल में जेको तसौफ़ जो सिलसिलो आहे उहो इन्हनि शयुनि सां लाॻापो नथो रखे सुखनि ऐं बासनि सां। हीअ अलॻि शइ आहे तसौफ़। जेके तसौफ़ी दरगाहूं आहिनि जन ते फ़िक्र फ़हम जी ॻाल्हि थिए थी, अलाह जी ॻाल्हि थिए थी, अलाह जी हिकिड़ाई जी ॻाल्हि थिए थी पई, उते घणो करे जेको आहे इहो सिस्टम न हूंदो आहे ऐं न हुजणु घुरिजे। सिर्फ़ु हिते अलाह पाक जो ज़िक्र जेको मुर्शिद ॾिए थो पियो उनखे ॾिसणु घुरिजे। ऐं ॿियो जेको सूफ़ी जो पैगाम आहे त अलाह जी वहदानियत, अलाह जे वजूद खे मञणु, पर उहो ईअं मञणु न आहे त अलाह साईं किथे हिकिड़ी जॻह ते काबतुल्लाह में आहे, मसीहा में आहे, मंदर में आहे, मस्जिद में आहे। न, ख़ुदा हिकु जॻह ते न आहे। ख़ुदा कुल शइ क़दीर आहे, हू हर शइ ते कुदरत रखे थो। पर क़ुर मजीद में इहो बि फरमायो अथऊं त वफ़ियनि फसकुम अफ़ला तबसरून, ए इंसान तूं नथो ॾिसे छा मां तुंहिंजे अंदरि आहियां। यानी फ़क़ीर जो पैगाम इहो आहे त अलाह साईं असांजे अंदरि माना दिलनि में उनजो जलवो क़ाइमु दाइम आहे। हिन इंसान जी एतिरी अहमियत आहे, इहा सिर्फ़ु मख़लूक़ात आहे, हिते ई ख़राबु न थिए, हिते ई ख़राबु कमु न करे। इहा ई हिदायत जेका मिले थी तसौफ़ में मोहबत प्यार हेकड़ाई सूफ़ी जो पैगाम इहो आहे। पोइ उन्हनि जेको आहे शाइरी जे नमूने में इहो पैगाम ॾिनो आहे त अलाह तव्हां में वेझो आहे, तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणो, पंहिंजे अमारा नफ़्स खे मारियो, पंहिंजे पाण खे सुञाणो, पाकाई में रहो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, जंहिंजी तकलीफ़ हुजे उन में वञी तव्हां उनजा भाईवार थियो ऐं उन जी तव्हां वञी जेको आहे सार संभाल लहो, इंसानियत पैदा कयो पाण में। जे इंसान जी इर्तिकाई बंदरूं आहिनि, जीअं वक़्तनि ब वक़्तनि नबी पैदा थींदा ईंदा हुआ, जीअं अलाह वारा ॿिया पैदा थींदा, अहिड़ो जंहिंजो फ़िकिर हूंदो हो जेके इंसान में भलाई आणण जी कोशिशि कंदा हुआ, पोइ उहे पंहिंजा कौल या पहिरियों उहे शब्द ॿुधारींदा हुआ। सो हीअ दरगाहूं उन निस्बत सां आहिनि, सिर्फ़ु सुखाउनि ऐं बासनि जे लाइ न आहिनि जेके सूफ़ी दरगाहूं आहिनि। बाक़ी आम तौर ते जीअं ॿिया पीर आहिनि या जेके मां न चवां पर जेके मुरादूं पुॼाइनि था, सो उहो हिकिड़ो सुठो अलॻि आहे। तमामु घणियूं अहिड़ियूं दरगाहूं आहिनि, असां ॾिसी आया आहियूं, रिकॉर्डिंग करे आया आहियूं, चवंदा आहिनि हुते सां रखंदा आहिनि, असांखे हिकु ख़बर आहे, असां रखंदा हुआसीं, असांजी माना जिस्म जेका बि बीमारी आहे उहा असांजी ख़तमु थी वञे। हिकिड़ो वरी अहिड़ो बि असां खूह ॾिसी आयासीं कि किरंद वियासीं, उते चवंदासीं असां खूह में पाणी पीअंदासीं, जेके असांजे अंदरि जी बीमारियूं सभु ख़तमु थी वियूं। अहिड़ी दरगाह जे करे असां तॾहिं तव्हां खां पुछियोसीं त हिते अहिड़ी का शइ हुजे। मां इहो अर्ज़ु कंदुसि त असुल में जेको आहे उहे उन्हनि खे असां पीर चई सघंदा आम ॿोली, उन्हनि खे असां पीर। तव्हां कमु कया था माशाल्लाह, असांखे ॾिसण में अचे थो माशाल्लाह सुठो कमु आहे, पर जेकॾहिं सरकार करे त वधीक बहितर आहे। तव्हांजो को मुतालबो सरकार खां? असांजो मुतालबो इहो ई आहे त हीअ जेके दरगाहूं हूंदियूं आहिनि हिते जेको आहे हर आम व ख़ासि माण्हू अची हिते रहंदा आहिनि, उहो हिकिड़ो आज़ादु ज़हन चओ रखण जे लाइ काफ़ी टाइम अची हिते रहंदा आहिनि। उन्हनि जे लाइ दरगाहनि में सहूलियतूं हुजे, रहाइश जूं सहूलियतूं हुजे, सम्झियो, ऐं लंगर न्याज़ जूं सहूलियतूं हुजनि। ॿियूं जीअं वॉशरूम वग़ैरह हूंदा आहिनि, उहो सिस्टम हिते न आहे, घटि आहे तमामु, पंहिंजे तहत पाण जेतिरो थी सघियो आहे उहो ई आहे। बाक़ी पोइ सरकार खां असांखे कुझु बि न मिलियो आहे कॾहिं, ऐं न को मिले बि अथो, न को सकाफ़त खातो बि ॾिए थो। हाणे साईं जन जी दरगाह रोज़ो मुबारक जेको आहे तामीराती शुरू आहे, जीअं अलाह पाक ॾिए थो ओतिरो थींदो थो वञे पियो, इनशाला इहो कॾहिं जेको आहे जुड़ी रास थी वेंदो। माशाल्लाह तमामु सुठी तरह असांखे ॼाण ॾिनी। हाणे मुंहिंजी दिलि चए थी त तव्हां असांखे लालन साईं जी हिकु नकोर शाइरी ॿुधायो जंहिंमें असांखे थोरो ॾिसो कंदो। लालन साईं जन फरमायो आहे त अञा बि आहिनि, हा अञा बि आहिनि आदेसी अनवर चवे, हा अञा बि आहिनि लाहूती लालण चवे, हा पिरनि संदे पार ॾिठा पिरतऊं पेर भरीनि, दुहा दुखाइनि पसण ख़ातिर पबनि। मक़सदु त जेको बि दौरु ईंदो थो वञे उन में अलाह वारा आहिनि, ईअं न त थी विया, न अञा आहिनि। कुल जग में कापड़ी अञा बि आहिनि, उहे नज़र न ईंदा आहिनि, आम माण्हू खे नज़र न ईंदा आहिनि, आम माण्हू जी नज़र खां उहे दूर हूंदा आहिनि। को उन ख़्याल वारो उन्हनि वटि वञी पहुचे थो। सो इहा हिदायत आहे जीअं लालन साईं जो तव्हां शहर चयो हा, जीअं हाणे ॾिसो हे ॾहाको आहे इमाम पाकनि जो, सदाए करबला जे सां मनसूब हूंदो आहे ॾहाको। लालन साईं जन चयो आहे त अल्फ़ऊं आदेसन कई सवारी मथे सांग, अल्फ़ऊं आदेसन कई सवारी मथे सांग, इमाम हुसैन जो नेज़े ते खयों, सांग चइबो आहे नेज़े खे। अल्फ़ऊं आदेसन कई सवारी मथे सांग,
के सवारी मथे सांग चढ़िया बहर बकावते बाबू सुणी बांग ओ अल्लाह अकबर वारी त हक़ ते सिर ॾियणो आहे चढ़िया बहर बकावते बाबू सुणी बांग वया नासू तो निकिरी चोटा ॿधी चांग ॿी तलब न रखियऊं तांग तिखा विया तलकीन सां बेहों बार खणी विया बिरह संधो बारी तालबन कई मतलूब ॾे तुर्त तिखी तयारी महबूब ॾे अल्लाह तुर्त तिखी तयारी ॿी बात ॿुधाऊं की न की वया वॼाए वारी हक़ सां हिकारी वहदती विसाल नारायण साईं जन जी तसव्वुफ़ शाइरी तमामु सुठी आहे जीअं साईं जन हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे त असलो सिर इसरार हीउ जेको इंसान जो सिर आहे इहो इसरार आहे नो न अलाह साईं फरमायो आहे क़ुर शरीफ़ में त हिन इंसान खे मां चइनि अनासरनि मां मिटी हवा बाहि पाणी मथां पैदा कयो और फरमायो अथनि वलफ़्तो फ़ीए में रूही ऐं पोइ मां फूकियुमि रूह पंहिंजो शइ अलॻि थी थी असांजे ख़्याल मुताबिक़ अलॻि आहे उहा शइ पोइ जेको आहे सभिनी मलाइकनि खे हुकुम थियो त हाणे हिन खे तव्हां सुजूद कयो उहो सुजूद इबादत जो न हो इबादत जो सजदो सिर्फ़ु हिकु ख़ुदा जे लाइ उहो सजदो हो ताज़ीम जो जेका बि उन वक़्तु मख़लूक खलकियल हुई जिन हुयो मलाइक हुयो उन्हनि खे हुकुम थियो त तव्हां हिन जो सजदो कयो जे हीअ अशरफुल मख़लूकात आहे हिन जो जेको आहे शरफ़ तव्हां खां आला आहे तॾहिं जेको आहे मलाइकनि बि इंसान खे सजदो कयो हिननि बि हिकु इनकार कयो आज़ादी अॼु त उहो ख़ुदा खां धिकजी वियो हुनजे लानत जो टोक पइजी वियो सो हीअ शइ अहमियत वारी आहे हिन खे सुञाणिजे इंसान खे साईं जन फरमायो त असलों सिर इसरार सैर जे सांगे आयो आहियां हिते ई सैर करणु आयो आहे हिते थोरो टाइम आहे तमामु थोरो टाइम आहे जीअं हिकिड़ो मां मिसाल ॾींदो आहियां त जॾहिं इंसानु ॼमे थो त मुस्लमान मज़हब में उनजे कन में आज़ान चई थी वञे थो उनजी निमाज़ कोन थी थिए आज़ान जी वरी जॾहिं उहो फौत थी वञे थो पियो त उनजी जनाज़े जी निमाज़ थिए थी उनजी आज़ान नथी थिए पियो हा यानी एतिरो टाइम आहे कुल आज़ान उहा आहे निमाज़ हे आहे जीअं मस्जिद में आज़ान थिए वरी माण्हू निमाज़ जे लाइ कुल इहो 5-10 मिंटनि जो टाइम आहे जीअं न हे इंसान जो हिते अचणु इहो ई आहे सिर्फ़ु ऐं कंहिं मक़सद जे लाइ आहे इहो ई मक़सदु आहे पहिरियों अलाह जी इबादत करणु उन खां पोइ भलाई इंसाननि ख़ातिर सहूलियतूं पैदा करणु कंहिंखे ॾुख न ॾियणु कंहिंखे दर्द न ॾियणु कंहिंजे दर्द में पहुची वञे भलाई हिक ॿिए जो साथ ॾियणु मोहबत सां गुज़ारणु हेकराई सां गुज़ारणु अच्छा मज़हब दीन बि पंहिंजे इबादतुनि सां जीअं आहिनि पर इहो न आहे त असां कंहिं मज़हब खां नफ़रत कयूं न उहे बि इंसान आहिनि उन्हनि खे बि इहो कंहिं पंहिंजे बुज़ुर्ग या को अवतार चऊं उन्हनि जो सम्झी वियो उन्हनि खे इहो ॾसियो आहे उन्हनि पर जेके बि मज़हब ईंदा आया आहिनि सभु भलाइनि जे लाइ ईंदा आया आहिनि सभु भलाइनि जे लाइ ईंदा आया आहिनि जीअं हिकिड़े जे अपडेट थींदी आहे शइ अपडेट थींदी आहे इहा शइ हाणे ॾिसो असांजो दीन आहे जेको दीन इब्राहिम वरी जेको आहे नबी साईं जन हा दीन इब्राहिम आहे उहो ई दीन आहे उनखे वरी नबी साईं जन ॿीहर जेको आहे अलाह जे हुकुम सां हा ईअं अपडेट थींदियूं आया आहिनि मज़हब बि इंसान जी भलाई जे लाइ सभु जेको आहे भलाई जे लाइ इहे हिते सुठो गुज़ार थी माशाल्लाह तव्हां तमामु सुठे साईं खे नॉलेज ॾिनी ऐं माशाल्लाह सुठियूं ॻाल्हियूं कयूं हाणे जेको इहो किताबु तव्हां चओ था साईं लाल साईं जो छपिजे थो पियो इहो तव्हां पंहिंजे ख़र्चे ते करायो या कोई इदारो तव्हांखे माना शाया कराए ॾींदो न इहो असां पंहिंजे ई ख़र्चे ते कयूं था पिया कोई बि इदारो असांखे शाया नथो कराए ॾिए पियो ऐं न की असां बि कंहिं इदारे खे चयो आहे हा असां जेको आहे सिंधी अदबी बोर्ड वारनि खे कयोसीं पर उन्हनि अहिड़ो को तहरुक कोन वरितो अच्छा सम्झो उन्हनि का अहिड़ी ॻाल्हि कोन ॾेखारी दिलचस्पी आहे असां पंहिंजे ख़र्चे ते पाण छपायूं था पिया छपाई जे मरहलनि में आहे इनशाला हे जेको मार्च ईंदो साईं जो मेलो इन में जेको आहे इनशाला उन सिर्फ़ु साईं जी शाइरी जो आहे हा सिर्फ़ु साईं जी शाइरी साईं जी ज़िंदगी जो अहवाल नारायण साईं जन जी ज़िंदगी जो अहवाल साईं जी शाइरी आहे साईं ते शाइरी आहे न साईं जी ख़ुदि चयल शाइरी आहे जेका पंहिंजी हा उहा त माना साम्हूं रखी हुई आहे बिल्कुलु असां वटि सॼो रिकॉर्ड मौजूदु हो नारायण साईं जन जा हथ अखर मौजूदु आहे साईं जन ज़ाहिर में हिकु दफ़ो पढ़ियल हुया माशाल्लाह पर साईं जन फारसी अरबी सिंधी सराइकी में हिंदी में पंजनि ॿोलियुनि में साईं नारायण साईं जन शाइरी कई हाणे किताब पंजनि हा उहा जेका बि साईं जन जी शाइरी आहे मुकमिल उहा जेको आहे छपबी उन में वहदतनामा आहिनि मदाह शरीफ़ उन में घणो कुझु आहे ॿियो बि सैयद बिस्मिल्लाह शाह असां सां मौजूदु आहिनि अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं साईं छा था तव्हां चओ पिया बंदि कयो माशाल्लाह तमामु सुठी असांखे अॼु हुते मज़ो आयो आहे माशाल्लाह साईं जन बि तमामु सुठी असांखे नॉलेज ॾिनी साईं जन तव्हांजे तमामु सुठी नॉलेज ॾिनी असां तव्हांखे इहो पुछणु चाहियूं था पिया
त हिन दरगाह ते जेको मिल मराठा थियनि था तव्हां उनजे बारे में छा चवणु चाहियो था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम यादि हक़ मौजूद ऐं असीं सभ खां पहिरियां शुक्रगुज़ार आहियूं सो TV वारनि जा जंहिं असांजी सार लधी आहे हिते दरगाहुनि जी ऐं असांजी दरगाह जी। असां इहो चवंदासीं मेलनि जे हिसाब सां जेको तव्हां पुछो त हीअ मेला हीअ उर्स दरगाहुनि ते जेके लॻंदा आहिनि हीअ हिकिड़ो असांजो दरगाहुनि जो ऐं सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जो यादगार हिकिड़ो ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि ऐं उन्हनि मंझि दर्स मिलंदा आहिनि। सूफ़ी अज़म जेको असांजो आहे उहो दर्स ॾींदो आहे अमन जो भाईचारे जो प्यार मोहबत जो दर्स। अच्छा, इहो त माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हां सां ॻाल्हि ॿुधाई त बाबा दर्स ॾींदा आहिनि ऐं अॼुकल्ह नौजवान इन शइ खां थोरो पासीरा आहिनि, तव्हांजे बारे में छा चवणु आहे? नौजवान तक़रीबन घणा जेके शहरी ऐं जेको जीअं शहरनि जे माहौल में जेके रहनि पिया त उहे जेको आहे सो हिन माहौल खां ॿाहिरि आहिनि। बाक़ी जेके ॿाहिराड़ी पसगिरदारी या जेके नंढनि शहरनि जा नौजवान माहौल आहे उन्हनि में सूफ़ी अज़म ऐं सूफ़ियाना कलाम घणा ॿुधा वञनि था ऐं दरगाहुनि ते बि वञनि था। दरगाहुनि जी जेको आहे सो दीदार लाइ मेलनि ते उर्सनि ते वञनि था पिया उहे। तव्हां तालीम पढ़ंदा आहियो? जी जी, मुंहिंजी ग्रेजुएशन बि थियल आहे, मुंहिंजी मैकेनिकल बि थियल आहे। अच्छा, डिप्लोमा थियल आहे मैकेनिकल में। जी, तव्हां का शाइरी वग़ैरह? न न, मां कोन शाइरी, बाबा साईं जिन जी शाइरी आहे, बाबा साईं लालन साईं जन जी शाइरी आहे। अच्छा जी जी भला ॻाईंदा आहियो? जी जी, असां दरगाह जो सोंग आहे असांजो पंहिंजो जेको आहे बाबा साईं जन जी अॻुवाणी में हूंदो आहे। जिते बि दरगाहुनि ते वेंदा आहियूं त बाबा साईं जी अॻुवाणी में सोंग हूंदो आहे ऐं असां बि थोरो घणो ॻाईंदा वॼाईंदा बि आहियूं। पोइ असांजी सोच TV खे बि ॿुधायो ऐं तव्हां पंहिंजे मुरीदनि खे बि ॿुधायो। थोरो क्लियर कंदो न बसि ठीकु आहे। कलाम बाबा साईं थंग ॿ मिसरा वारे नाले वारो मिसरो। जी, बाबा साईं जा बोल त हूअं घणा आहिनि पर बाबा साईं लालन साईं जो मां बोल तव्हांखे ॿुधायां थो। हो ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल, ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल, हो तॾहिं मन ख़ुदि चवां तो मां, तॾहिं मन ख़ुदि चवां तो मां, छॾे चारई अनासिर पोइ हो, छॾे चारई अनासिर पोइ, जुम्बश में ख़ुदि जलां तो मां, जुम्बश में ख़ुदि जलां तो मां, ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल, ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल, सुञाणे पाण खे पंहिंजो अवल कुलज़म करे क़ाइम, सुञाणे पाण खे पंहिंजो अवल कुलज़म करे क़ाइम, ख़ुदीअ खे ख़ुदि कयुम ज़ाहिर, ख़ुदीअ खे ख़ुदि कयुम ज़ाहिर, ओ ख़ुदा बि ख़ुदि चवां थो मां, ख़ुदा बि ख़ुदि चवां थो मां, ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल, ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल। नाले वारो मिसरो आहे। अहद खे मां कयो ज़ाहिर, थियो इज़हार आलम में, अहद खे मां कयो ज़ाहिर, थियो इज़हार आलम में, तॾहिं लाखौफ थी लालण, तॾहिं लाखौफ थी लालण, ओ लंघी ला हद चवां थो मां, लंघी ला हद
चवां तो मां ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल तॾहिं मन ख़ुदि चवां थो मां तॾहिं मन ख़ुदि चवां थो मां छॾे चारई अनासिर पोइ छॾे चारई अनासिर पोइ जुम्बश में ख़ुदि जलां थो मां जुम्बश में ख़ुदि जलां थो मां ज़हूरो ज़ात कयो अफ़ज़ल। बाबा साईं जा घणा शेर शाइरी आहे। हिकिड़ो जीअं हाणे मां ॿुधायो, ॿियो बाबा साईं जो सूफ़िन ते आहे त सीना जंजा साफ़। हिकिड़ो थोरो रीटेक बाबा साईं जो कुझु दोहिड़ा बि आहिनि जिन में इहा आहे त सूफ़ी से सॾजन सीना जंजा साफ़ सूफ़ी से सॾजन सीना जंजा साफ़ महू मंझि मुराकबे कटिन था कोह काफ़ महू मंझि मुराकबे कटिन था कोह काफ़ लालण साईं लाफ़ कॾहिं हणनि की न की। जी साईं। ॿियो बाबा साईं जी जेको आहे सो हिकिड़ो शेर आहे त अञा बि आहिनि लाहूती लालण चवे अञा बि आहिनि लाहूती लालण चवे पिरीं संदे पार ॾे था पिरतऊं पेर भरीं पिरीं यानी मुर्शिद पिरीं संदे पार ॾे था पिरतऊं पेर भरीं दुहा दुखाइन पसण खातिर पब में। इन में अनवर साईं मालकन जो शेर आहे त अञा बि आहिनि आदेसी अनवर चवे बर में बैठक तंजी था दुहा दुखाइन काॾे न काहीन वञी हिक जा हेकांदा थिया। ऐं सलाम पेश कयूं था जेकी पंहिंजी वितार पंहिंजे वसार हू पंहिंजे हिते हिकु मुक़बरो ठाहिण जी कोशिशि करे रहिया आहिनि जंहिंजो कमु हली रहियो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे रहियो आहे। उनखां पोइ हू इहे बि चवनि था त असां कंहिंखां घुरण वारा न आहियूं न को असां कंहिंखां घुरियो आहे न असां कंहिंखां घुरंदासीं। जेको अलाह साईं असांखे ॾींदो इंशाअल्लाह पंहिंजे वाल साहिब जी दरगाह खे हिकु ॾींहुं मंज़िर आम ते आणे करे माशाअल्लाह हिकु वॾी तारीख़ी दरगाह बणाईंदासीं। कैमरामैन मनोहर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी।